जी इन वक्त असां मौजूद आहियूं मेरान हाईवे ते, जिथे शुगर मिल स्टार्ट थींदे ई शहरनि जे लाइ अज़ाब बणिजी वई आहे। हिते सरकारी तोड़े निजी स्कूल जा शागिर्द खे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो थो पवे। हिते ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि खे पिणु सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो थो पवे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेरान हाईवे 3-4 कलाक इन कमनि जे ट्रालियुनि जे करे बंदि थी थो वञे, जिथे मरीज़नि खे खणी एम्बुलेंस तोड़े आम माण्हू जेके आहिनि से सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हिते इंतिज़ामिया पारां को बि अहिड़ो तहरुक न वरितो वियो आहे जो रोड खे खोलियो वञे ऐं ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे तकलीफ़ुनि खां बचाए सघिजे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते जीअं ई रोड ते रश वधणु लॻो आहे, बांदी शहर जी कारोबार ठप थी वई आहे। हिते इंतिज़ामिया जेका आहे सा DC नवाब शाह AC दौड़ पारां शुगर मिल इंतिज़ामिया जे अॻियां गोॾा खोड़े छॾिया आहिनि, छो त हू हिते को बि नोटिस नथा वठनि, न कोई पुलिस तहरुक थी वठे। हिते ईंदड़ वेंदड़ माण्हू जेके आहिनि से 4-4 5-5 कलाक हिते रोड ते बीहनि था ऐं उन सां गॾु ईंदड़ ॿार जेके सो लेडीज़ सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि था। हिते इंतिज़ामिया पारां को बि नोटिस नथो वरितो वञे। हिते बांदी शहर जे अवाम जो इंतिज़ामिया खे गुज़ारिश आहे त हू जल्द खां जल्द नोटिस वठनि। ही जेके ट्रालियूं आहिनि से शुगर मिल जे अंदरि बीहारियूं वञनि त जीअं ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे तकलीफ़ुनि खां बचाए सघिजे। जी।